बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इमामुल मुजाहिदीन हज़रत साईं सैयद ताज महमूद शाह अमरोटी नव्वर अल्लाह मरकदहू अज उन्हनि जे शहर अमरोट में महफिल नात में अल्लाह ताला शिरकत की सादत नसीब फरमाया। बेइंतहा खुशी आ जो अज सादात सुहारा तवाई असांजे विच में मौजूद आहिनि। अल्लाह खां दुआ तो कयां अल्लाह तबारक व तआला सदाई इन्हनि चेहरनि खे मुरकंदे रहाए। असांखे फ़ख्र आ, असांजी इज्जत आ। केॾा बि पर पाए केर मौलवी त थी सघे थो, बुजुर्ग त थी सघे थो, सैयद नथो थी सघे। इहा ज़ात जंहिंखे नसीब थिए। अल्लाह खां दुआ है अल्लाह ताला शल उन्हनि जे साए में, सादात जे साए में तव्हां असांखे बि इमामुल अंबिया जे सही नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। भला ही त ॿुधो अथव त सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दौर में कहत जे हालत सूरत में सैयदना अब्बास साईं के मैदान ते आणे उन्हें जे वसीले सां दुआ पिया घुरन त मुंहिंजा रब साईं को वक्त हो त इमामुल अंबिया असां में मौजूद हुया, असांखे त का शइ जी ख़बर न हुई, असांखे त पाण साईं जन अॼु उहे असां में मौजूद न आहिनि, रोज़े अतहर में आहिनि। अॼु मां संदन चाचे खे वसीलो बणाए तोखां दुआ थो घुरां। इहा हिकिड़ी सनद वॾी आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे इमामुल अंबिया जे आल सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उहो जो ॿुधायुमि त केरु केतिरा पर पाए, इहा शइ कंहिं इबादत सां हासिल न थींदी। इहा रब जी फज़ल आहे, रब जी करम नवाज़ी आहे जंहिंखे नसीब थी। बहरहाल मूंखे बेइंतहा खुशी आहे त अॼु ॿियो दफ़ो, पहिरियों दफ़ो ग़ालिबन 1999 में दरगाह आलिया राशिदिया क़ादिरिया अमरोड शरीफ जे जामे मस्जिद में महफिल नात थी। सैयद शुहरा साईं सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी उन्हनि जे सॾ ते सभई नातख़ान लब्बैक चई हाज़िर थिया। 1999 अॼु उन्हनि मां काफ़ी नातख़ान हज़रात मौजूद न आहिनि। जेके आहियूं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल असांखे बि बाक़ी हयाती इख़लास सां रहण गुज़रण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढो सुठो वक़्तु गुज़री आयो, अॻिते बि रब खे पारत आहे। बहरहाल मां ॻाल्हाईंदुसि त ॻाल्हायो घणो थी वेंदो। बेइंतहा मशकूर आहियां हज़रत साईं सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी, अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़त में बरकत फरमाए। जॾहिं जो हिन मैदान ते आया त मां अॻे बि चयुमि त पहिरियों शुरूआत थी त वाद देवबंदियुनि जो नातख़ान अकेलो इमदादुल्ला, पर जॾहिं सैयद सुहारे जो पाछो पियो त पोइ चवंदा आहिनि 2 त 12। अल्हम्दुलिल्लाह शुरूआत असांजी खामखा पाण पढ़ाइण जे हवाले सां न हुई। सच पुछो मस्जिद में आहियां ईअं चवंदा हुआसीं त अल्लाह ताला असांजो इंतिखाब कयो आहे देवबंदी जमात जे लाइ, ॼण त असां उन्हनि जी तर्जुमानी करे रहिया आहियूं। ऐं अञा ताईं इहो ई असांजो फ़िक्र आहे। पाण खे ठाहियोसीं कोन, पाण खे पढ़ायोसीं कोन, जहिड़े हाल में रहियासीं शल अल्लाह क़बूल फरमायो आहे, क़बूल कंदो। रब में आना इंद ज़न अब्दी फरमाई त जेको मूं में जहिड़ो गुमान रखंदो, असांजो अल्लाह साईं में गुमान आहे त असांजो पोरियो अजायो न थींदो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अॼु उन वरी हस्तीअ खे यादि था कयूं जंहिंजे लाइ मसरूर लफ़्ज़ चया हुआ त क़बर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां।
कबर जे पाक पिंजरे में सुतल्ला जवान हसरत सां अखियूं गाढ़ियूं कयूं बैतुल मुक़द्दस ॾे निहारे थो। शहर अमरोट जो हर वण उकीरुनि खे उथारे थो। दुनिया में आलम इस्लाम अॼु हज़रत खे सारे थो। अॼु असां उन जाइ ते वरी गॾु थिया आहियूं। दिलि घुरे थी वरी हिकु दफ़ो मां पंहिंजे जवानी वारो मौक़ो बि उहो बि हाणे मूंखे भाऊ मड़ साहिबु ॿुधाए पियो त उन में तव्हां हिकिड़ो शेर पढ़ियो हज़रत साईं जे शागिर्दनि मां या साईं जन जे मोतक़िदनि मां ग़ालिबन कुहाड़ो साहिबु कुहाड़ो उन जा ॿोल हुया जेके मूंखे भाऊ मुजाहिद महर साहिबु हींअर कन ते रखी ॿुधाया। मूंखे यादि आयो त मां उहे ॿोल ते ॿोलिया हुअमि जामी मस्जिद में। उहे ॿोल छा हा? उहे ॿोल हा त तो न तलबियो हो सुलैमानी तख़्त नगी। इमामुल अंबिया जे मदह में चयो थो तो न तलबियो हो सुलैमानी तख़्त नबी, तो न तलबियो हो सुलैमानी तख़्त नगी, मरहबा फाके फ़क़र मंझ गुज़ारण वारा, मरहबा फैज़ खुदाईअ जे विरहाइण वारा, दीन इस्लाम जे बेड़े खे हलाइण वारा। इहो मौलाना कुहाड़ो साहिबु। अॼु मां वरी उन हस्तीअ खे यादि थो कयां। नहनो अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम, नहनो अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम, कीमियाए इश्क जी अखे बोते गिल मां लधुम, नहनो अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम, सोने सदियूं सिफ़तां सभेई फिरतऊं परोड़ियम पाण में, सोने सदियूं सिफ़तां सभेई फिरतऊं परोड़ियम पाण में, वेढ़े अंदर वेझो वसियो थे घूर घायल खां लधुम, वेड़े अंदर वेझो वसियो थे घूर घायल खां लधुम, कीमियाए इश्क जी अखे बोते गिल मां लधुम, नहनो अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम, हरण खतनिया जान पियो को पाण में मुँह खे परो, हरण खतनिया जान पियो को पाण में मुँह खे परो, मुश्क महकुम जो सिरो ही सिद्क़ कामिल खां लधुम, मुश्क महकुम जो सिरो ही सिद्क़ कामिल मां लधुम, कीमियाए इश्क जी खे बोते गिल मां लधुम, नहनो अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम, कीमियाए इश्क जी खे बोते गिल मां लधुम, मान हो पुरजो परोड़ियो तके मुँह सहूं मौजूद हो, मान हो पुरजो परोड़ियो तके मुँह सहूं मौजूद हो,
थी नफ़ी मुंहिंजी जॾहिं हिन हाल हासिल खां लधुम थी नफ़ी मुंहिंजी जॾहिं हिन हाल हासिल खां लधुम कीमियाए इश्क जीअ खे बोतए गिल मां लधुम नन अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम हो अबस मुंहिंजो जॾहिं हिन हो अबस मुंहिंजो फिरण हर कंहिं तमाशे जे पुठियां हो अबस मुंहिंजो फिरण हर कंहिं तमाशे जे पुठियां दिल अंदर रमीदी दपाए इन जाए मंजिल खां लधुम दिल अंदर रमीदी दपाए इन जाए मंजिल खां लधुम कीमियाए इश्क जीअ खे बोतए गिल मां लधुम नन अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम तोड़े कुदूरी काफिया मसला पड़ी तुसे मोदवी तोड़े कुदूरी काफिया मसला पड़ी तुसे मोदवी एक ज़रो नाज़ो कजो तहसील हासिल खां लधुम एक ज़रो नाज़ो कजो तहसील हासिल खां लधुम कीमियाए इश्क जीअ खे बोतए गिल मां लधुम नन अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम थियो जॾहिं इरशाद मूं ते हादिय मिठे मुर्शिद कना थियो जॾहिं इरशाद मूं ते हादिय मिठे मुर्शिद कना हाल हासिल थियो हसन खे कुर्ब कामिल खां लधुम हाल हासिल थियो हसन खे कुर्ब कामिल खां लधुम नन अक़रब जो तजल्लो शीशे दिल मां लधुम कीमियाए इश्क जीअ खे बोतए गिल मां लधुम इहो सिंधीअ में हो वरी साॻे ई अंदाज़ में साईं जो फारसी हाणे चूंकि मां उहो नथो चवां मूंखे चयल आहे साईं बज़मी साहिब जे लाइ उहा त नहन अक़रब रा करी अज़े शीशे दिल याफ़तम नहन अक़रब रा करी अज़े शीशे दिल याफ़तम कीमियाए इश्क रा अज़ पोते गिल याफ़तम नहन अक़रब रा करी अज़े शीशे दिल याफ़तम इहो साॻो ई अंदाज़ पर साईं फारसी अंदाज़ हज़रत साईं बज़मी साहब खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद
सल्ले अला मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद ऊंदह रही न बाकी रोशन थियो ज़मानो ऊंदह रही न बाकी रोशन थियो ज़मानो सबको चवे तू आहे नूरुल हुदा मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद प्यारे नबीयत जे को पढ़ंदो दुरूद आहे प्यारे नबीयत जे को पढ़ंदो दुरूद आहे मोमिन उन्हईअ जे दिल जी आहे दवा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद कलमे शरीफ में जो हर दम रहे तो शामिल कलमे शरीफ में जो हर दम रहे तो शामिल ठहंदो न सो अकेलो ठहंदो न सो अकेलो रब खां सवा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद मुरसल मिठे जो नालो माखी अखां वधि मिठो आ मुरसल मिठे जो नालो मुरसल मिठे जो नालो माखी अखां वधि मिठो आ मुरसल मिठे जो नालो माखी अखां वधि मिठो आ इब्तिदा मुहम्मद आ इंतिहा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद आईनो जंहिंजे आॾो शर्मसार थींदो आईनो जंहिंजे आॾो शर्मसार थींदो अहिड़ो असांजो आहे क़ल्बे सफ़ा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफत दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद पत्थर थियनि था पाणी हिक ई नज़र सां बज़मी पत्थर थियनि था पाणी हिक ई नज़र सां बज़मी पत्थर थियनि था पाणी
हिक ई नज़र सां बज़ेमी हथ में खणी हले थो बादे सबा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद सल्ले अला मुहम्मद बलगल उला मुहम्मद कशफ दुजा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मद। ही थोड़ी ॼाण मूंखे ॿुधायां। अॼु मूंखे पंहिंजे नंढड़नि ॿुधायो त तव्हांजा अॼु ताईं 600 500 610 640 वाल्यम महफूज़ थिया अॼु ॾींहं ते। घणा? 640 510 हज़रत साईं सैयद शुअरा सैयद रफीक अहमद शामरोटी हाफिज साहब नबी दसे 640 शेर जेके वालिमन में महफूज थिया उहे सैयद रफीक अहमद शामरोटी जा अॼु ताईं 640। मां इहा ॻाल्हि बि वो अम्मा बि नेमत रब्बिक फहदिस जे हवाले सां कयां थो। मूंखे उमेद आहे शायदि असांजे सिंध जे हवाले सां कंहिं ॻाईंदड़ कंहिं नात ख़्वान जा एतिरा एल्बम वाल्यूम मार्केट में हुजनि। मां सम्झां थो न किन कुझु अॻु में चयो पिए त हेतिरा हेतिरा, पर असां हिसाब कयूं था त जेको उहो तादाद ॿुधाइनि था उहो पूरो नथो थिए। अॼु ॾींहं ताईं 510 वाल्यूम 510 वाल्यूम महफूज़ थिया। उन्हनि में 640 शेर सैयद रफीक अहमद शामरोटी इहे जेके माना 1 2 3 ईअं वरी उन्हनि जो तकरार केतिरो आहे। जेकॾहिं हिक हिक शेर खे ॿुधाइजे ईअं खणी चइजे त 100 दफ़ा मां हेड़ी महिल ते ॻायो हुजे, अंदाज़ो 600 जो तव्हां लायो त सैयद रफीक अहमद शाह जा शेर मुंहिंजी ज़ुबान खां केतिरा निकिता आहिनि। 640 खे आहे कोड़ो जेको तकड़ में हिसाब करे ॿुधाए। जेकॾहिं 10 दफ़ा हिक हिक शेर खे ॻाइजे, मां सां 10 न 100 दफ़ो, छो त 50 साल मुंहिंजी हवालो आहे। 50 सालनि में सैयद रफीक अहमद शाह जा ग़ालिबन मां हिक हिक शेर न ॻायो हूंदो तॾहिं 100 दफ़ो ॻायो हूंदुमि। मां सम्झां थो त लखनि खां मथे सैयद रफीक अहमद शाह जा बोल अलाह ताला मुंहिंजे ज़बाना अवाम नास ताईं पुॼाया आहिनि। अलाह खां दुआ थो कयां यार, हाणे सिंधीअ में चवंदा आहिनि पोढ़ पॾे विखा चल अल्लाह बाक़ी हयाती पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रहाए। अल्लाह मुंहिंजे पोरे खे बि क़बूल फरमाए। ऐं मां सम्झां थो मुंहिंजी शुरूआत ग़ालिबन 1969 खां 1969 खां हलंदे हलंदे हे ज़मानो गुज़री वियो। खोड़ लाह चढ़ा आया। जीअं शेर पढ़ियो अथमि भाउ सोराब जो, अल्हम्दुलिल्लाह उहा बि पूरी मुंहिंजी अकासी। अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी शाइरनि ऐं नात ख़्वाननि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह ताला खेनि तकब्बुर खां पाण पॾाव खां बि महफ़ूज़ रखे। सच इहो जॾहिं तकब्बुर ईंदो आहे त शैतान पेर कढी वेंदो आहे, असां ख़ुशि थींदा आहियूं, पोइ ईअं महसूसु थींदो आहे त असां आसमान ते था चढ़ूं, पर हालांकि ईअं कोन्हे। अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए। अॼोके दौर में जंहिंखे अल्लाह दिलि ऐं दिमाग़ में इहा शइ ॾिए थो, मुंहिंजी रब जे आॾो इहा दुआ आहे त अल्लाह सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए। नात ख़्वाननि जी, शाइरनि, सभिनी वध में वधि असांजे शाइर इस्लाम सैयद रफीक अहमद शाह, जंहिं पूरे सिंध जे नौजवाननि में शाइरीअ जो उत्साह जंहिंखे चइजे ॾिनो आहे। हाँ 61,000 हाँ भाऊ तकड़ में ॿुधायो जेकॾहिं अलाए पोइ 100 ते कई अलाए 10 हाँ न माशाअल्लाह 61,000 वरी ॿीहर बि कजो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला क़बूल फरमाए। मवाद घणो पर मुनासिब न आहे छो त